अल्लाह तो अल्लाह ताला तव्हांखे पैदा कयो आहे, तव्हांखे रिज़्क़ ॾिनई, तव्हांखे मारींदो, तव्हांखे जीआरींदो। ॿुधाए त दुनिया में ॿियो को इहो कमु करे सघंदो? जे न त पोइ रब खे मञियो न, पोइ रब जे क़ुर छो छॾियो अथव? रब जो घर छो छॾियो अथव? उहो दाह हिननि दाहुनि ऐं कुकुन करण जो पंहिंजे मथे फाड़ण जो वजह इहो आहे जो मुस्लमान बेनमाज़ी आहिनि की न आहिनि। मुसलमान जूं आकहियूं बेनमाज़ी आहिनि, ज़ालूं बेनमाज़ी आहिनि। यार तूं निमाज़ पढ़ंदो आहे मस्जिद में, तुंहिंजी ज़ाल निमाज़ नथी पढ़े, तुंहिंजो बंजुर ई न भरियो आहे, तूं कीअं थो राज़ी थिए त जहन्नम जो टांडो तो हंध में गॾु सुमारे? तुंहिंजी औलाद निमाज़ नथी पढ़े, जहन्नम जा टांडनि खे तूं खाराए? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो मुरियो सिबियानकुम बिसलात इज़ा बलगु सबा, जॾहिं बचड़ो तव्हांजो 7 सालनि जो त चओ पुट निमाज़ पढ़। इन सां 3 साल मेहनत कर, 8, 9, 10, जॾहिं 10 जो थिए त वज़रिबू अलैहिम अलैहा इज़ा बलगु अशरा, जॾहिं 10 जो थिए त निमाज़ न पढ़े ज़िद थो करे न, हाणे हेॾो सारो थी पियो आहे, हाणे मार ॾेई बि निमाज़ पढ़ाइसि। हाणे जॾहिं पाण ई हमरा 40-50 साल जो न पढ़े, मां इहो त बंदूक हेॾे जहिड़ो चइबो न। अल्लाह शाला असांखे हिदायत नसीब करे, का निमाज़ नसीब करे।